अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूँ था हिन वक्त जो खबरों। सेहत खाते ठट्टे में 1 खां 4 ग्रेड के मुख्तलिफ खाली सीटन ते नवन उम्मीदवारन खां DC ऑफिस ठट्टो में DC ठट्टो गजनफर अली कादरी ऐं DHO ठट्टो डॉक्टर मोहम्मद हनीफ मेमन, डॉक्टर महबूब कातियार, डॉक्टर गुलाम अली दायो ऐं ADC 1 ते मुश्तमिल डॉक्टरन जी टीम की निगरानी में 12 खां 14 मार्च 3 ॾींहं लाॻीतो इंटरव्यू वरिता विया। सेहत खाते पारां इंटरव्यू में हिस्सो वठंदड़ उम्मीदवारन जे लाइ खाधे ऐं पीते जो पिणु इंतजाम कयो पियो। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ ज़रिया खान खुश्क मौजूब DHO ठट्टो मौजूद मेरिट जी बुनियादन ते समूरन उम्मीदवारन खां DC ठट्टो ऐं ADC 1 जी निगरानी में साफ़ ऐं शिफाफ नमूने इंटरव्यू वरिता विया आहिनि ऐं भर्तियुनि जी चूंड पिणु इंसाफ़ भरिए नमूने सां अमल में आंदी वेंदी। वधीक खबरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।